जी बिल्कुल अवां खे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहं पहिरीं वर्कशॉप जे सहाफ़ी गुलाम कादिर शर मथां जेको कातिलाणो हमिलो थियो उन बाद उहो तमामु सीरियस हालत में हींअर कराची जी हॉस्पिटल में दाख़िल आहे। उन जे रिएक्शन ते सिंधिया सहाफ़ी सुरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां सभ खां पहिरीं त मां जेको वर्कशॉप जे सहाफ़ी गुलाम कादिर शर ते हिकु भोतार ऐं संदसि पुटनि हमलो कयो आहे उन जी मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ऐं उन सां गॾु अफ़सोस जो इज़हार कयां थो त SSP सांगड़ जेको आहे जेकी FIR कटी आहे उहा FIR भोतार खे बचाइण जे लाइ आहे। छाकाणि त सिंध हुकूमत सिंध गवर्नमेंट सिंध असेंबली एक्ट पास कयो आहे त जेको बि सहाफ़ी सहाफ़ती सरगर्मियूं कंदो ऐं उन ते जेकॾहिं को अटैक कंदो को रंड खे विझंदो त उन ते दहशतगर्दी जी FIR दाख़िल थींदी। त असां मुतालबो था कयूं त दहशतगर्दी जी FIR दाख़िल करे ऐं जवाबदारनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। तो फिलफोर जेके असांजा सहाफ़ी आहिनि मीर इल्ताफ़ आहे या ॿिया सिंध जा जेके सहाफ़ी आहिनि या ज़िले जे सहाफ़ियुनि जा कूड़ा केस आहिनि उहे ख़तमु कया वञनि। सहाफ़ी गुलाम कादिर शर ते जेको कातिलाणो हमलो कयो वियो आहे इहो तव्हां ॾिसो सिंध में जेके बि वॾेरा सरदार जेके बि आहिनि उहे जेके इन करे हमला कंदा आहिनि त हू जेको ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जे जेके करतूत आहिनि उन्हनि जा जेके भता आहिनि उन्हनि जूं जेके जरगा कनि था जेके माण्हुनि खां पैसा वठनि था पुलिस जी माना मार्फत जेके माण्हुनि सां ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म कनि था उनखे हाईलाइट कयो वञे थो त उन्हनि सां इहे ज़्यादतियूं कयूं वञे। तव्हां ॾिसो अॼु जॾहिं हुन FIR दाख़िल थी आहे उहो ज़िंदगी कशमकश में ज़िंदगी ऐं मौज कशमकश में कराची हॉस्पिटल में गुलाम कादिर शर पर तव्हां ॾिसो इंतिज़ामिया ते पुलिस ते ऐं सिंध हुकूमत ते सिंध हुकूमत जो नुमाइंदो ज़िले इंतिज़ामिया जो नुमाइंदो या पुलिस जो को बि नुमाइंदो उनखे अयादत करण लाइ बि न पहुतो आहे। जो सॾु थियो असांजी टीम ह्यूमन राइट्स डिस्ट्रिक्ट डिफेंडर ज़िला सांगड़ जी टीम हिन सहाफ़ी भाइरनि सां बराबरि जी शरीक आहे हर एहतजाज में। जेसिताईं गुलाम कादिर शर सां इंसाफ़ नथो थिए असांजी टीम पूरे ज़िले जी पर सिंध जी टीम बि इंशाअल्लाह ताला इंसाफ़ मिलण ताईं हिन सां गॾु हूंदी। सहाफ़ियुनि इहो ई मुतालबो कयो आहे त जे ATC जा कलम शामिल न कया विया ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो जेको आहे वसी कंदासीं। जी